ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे ॿिए स्कंद जे 9 अध्याय में ॾिठो हो त ब्रह्मा जी पंहिंजे ॿियनि सभिनी पुटनि खे छॾे नारद मुनीअ खे ज्ञानी सम्झी उनखे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 4 श्लोकनि जो अर्थ करे सम्झायो हो ऐं ॿुधायो हो त कहिड़ी तरह ही श्रीमद् भागवत महापुराण साहिब जी कथा हिन दुनिया में पैदा थी। सभई चयो जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे ॿिए स्कंद जो 9 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे बदन जो तैयार थियण ऐं उन जे अंगनि ते देवताउनि जो वासो रहण। सभई चयो जय सिया राम। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, हिन भागवत में 10 क़िस्मनि जी कथा आहे। उन्हनि जो हाल तोखे जुदा जुदा करे ॿुधायां थो, सो ध्यान ॾेई ॿुध। जगत जी पैदाइश ऐं जगत जो नास थियण, जगत खे कायम रखण, सभिनी जीवन खे पालण, परमेश्वर जी लीला ऐं मनवंतर जो हाल ॼाणण, ईश्वर जी कथा, विरक्त मुकुट, श्री नारायण जी सभिनी जुगनि जो मालिक आहे, उन्हनि सभिनी 9 लक्षणनि जो हाल ॼाणी ईअं करण 9 लक्षण सम्झणु घुरिजे। जॾहिं आदि पुरुष भॻवान शीश नांग जी छातीअ ते आराम कंदो आहे ऐं पाण खे अकेलो ॾिसी मन न लॻण सबबां ख़्वाहिश कंदो आहे त मां हिकिड़े मां घणा थियां, तॾहिं हू पंहिंजी माया खे आज्ञा ॾिए थो त दुनिया वधाइण जे वास्ते का तजवीज़ कर। सो उन माया सुर्ग पाताल ऐं मृत लोक ठाहे राजस, सात्विक, तामस 3 गुण ज़ाहिर करे। तामस खां अहंकार ऐं सात्विक सां हथ पेर, वाक, लिंग ऐं विद्या 5 कर्म इंद्रियूं ऐं रजो गुण सां अखियूं, कन, नक, ॼिभ खां 5 ज्ञान इंद्रियूं ज़ाहिर करियूं। उन्हनि खां सवाइ तमो गुण मां पृथ्वी, आकाश, अग्नि, जल, वायु 5 तत्व ऐं सतो गुण सां शब्द मूर्त, स्वाद, सिंगण, ॿुध सभिनी जे बदन में पैदा थी ऐं 10 इंद्रियूं बदन जे हर हिकु देवता खे हिन तरह सौंपियूं वयूं आहिनि त मुंहं में अगन देवता, ज़बान में वरुण देवता, कन में दशा, नक में अश्वनी कुमार, हथनि में इंद्र, अखियुनि में सूरज देवता, लिंग में मित्रावन, मुकद गदिया में यमराज, पेरनि में विष्णु, बुध में ब्रह्मा जी। जॾहिं अहिड़ी तरह सभिनी जा आस्थान मुक़ररु थिया, तॾहिं सभिनी देवताउनि बाहियो त पंहिंजी ताक़त सां उन सूरत खे जीआरे उथारियूं। उन लाइ उन्हनि सभिनी पंहिंजी पंहिंजी ताक़त अनुसार घणी तजवीज़ कई, पर जॾहिं उन्हनि जी ताक़त सां उहा मूरत चुरी बि न सघी, तॾहिं उन हार मञी पवन जी तरफ़ इशारो कयो, जंहिंखे सुवास चवनि था। जॾहिं उन हवा खां बि कुझु बि न थी सघियो, तॾहिं सभिनी देवताउनि श्री नारायण जी जे चरणनि जो ध्यान, जिन जी कृपा सां उहा मूरत तयार थी हुई, उन जो ध्यान करे चयो त हे जगत जा करतार, अव्हां जी कृपा ऐं दया खां सवाइ असां खां कुझु बि थी नथो सघे। जॾहिं आदि निरंकार जोत पंहिंजो थोरो प्रकाश उन मूरत में दाख़िल करे चयो त तूं उथ, तॾहिं उन प्रकाश जे बल सां सभिनी देवताउनि खे पंहिंजे पंहिंजे मुक़ररु कयल उज़वे ते ताक़त उथण वेहण ॻाल्हाइण वग़ैरह जी मिली ऐं
उहा मूरत हलण चलण लॻी। सभई चयो जय श्री कृष्णा। हे राजा, आदमी जे हर हिकु उज़्वे में देवता वास करे। ही इच्छा रखंदा आहिनि त हथनि सां दान ॾेई, ज़बान सां परमेश्वर जो भॼन ऐं कीर्तन करे, कननि सां उन जी कथा ऐं लीला ॿुधे, पेरनि सां तीर्थ यात्रा ऐं देव आस्थान ते वञी, अखियुनि सां ज़ाहिर ऐं ध्यान में परमेश्वर जो दर्शन करे, जंहिंमें असांजो बि भलो थिए ऐं आदमीअ जे बदन में रजो गुण या तमो गुण या सतो गुण, उन पेर में हिकिड़ी शइ मौजूदु रहंदी आहे। हिकिड़े गुण जे वक़्तु ॿिया गुण नट जे खेल वांगुरु लिकी वेंदा आहिनि ऐं मूं तव्हां सां ही ब्रह्म कुल्प जो हाल कयो आहे। अहिड़ी तरह सभिनी कुल्पनि में दुनिया पैदा थींदी ईंदी आहे। सभई चयो जय श्री कृष्णा। श्री सूत जी चयो त हे शौंक आदिक रखेश्वरों, इहो साॻियो सवाल राजा परीक्षित सुखदेव जी महाराज खां पुछियो हो, जो सुखदेव जी महाराज राजा परीक्षित खे ॿुधायो हो, सो मां तव्हांखे ॿुधायो। सभई चयो जय श्री कृष्णा। एत श्रीमद भागवत महापुराण साहिब जो ॿियो स्कंद संपूर्ण थियो। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कयो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।